अस्सलाम वालेकुम अमड़ अबा मालेकुम सलाम। छा मसलो थियो मां अबा मसलो इहो आहे, मुंहिंजो पुटु डिलीवरी कंदो हो वेगन ते। छा नालो अथसि ज़ात वही दामंद जमालिया ज़ात जो जी हाँ डिलीवरी कंदो हो वेगन ते। सुबुह 8 बजे कार वारा 4 ॼणा अची ऐं मुंहिंजे पुट खे लाहे विया। हे मुंहिंजो नंढो पुटु गॾु हुयुसि, हे जेको बीठो आहे अरशद। शादी थियल अथसि? हा शादी थियल अथसि, धीउ पुटु अथसि। उहे बच्चा घर में रड़नि था, चवनि था त असां अबू ॾिसंदासीं। अॼु सॼे ॾींहं में मुंहिंजे पुटु लापतो आहे, काथऊं धप बि न मिली आहे। केरु खणी विया अथसि, काई ख़बर त पई हूंदी? ख़बर न, गोल्डन कलर जी कार हुई, इहा ख़बर न आहे त केरु खणी विया। 4 ॼणा हुया, मुंहिंजे पुट खे लाहे वेगन खां खणी विया। कोई गॾु हुयसि? गॾु अरशद हुयुसि, भाउ अथसि। हा छा मसलो थियो अथव? अदा जीअं असां सवारी वियारियूं पिया तो वेठो गाॾी ते स्टीयरिंग ते स्टार्ट करे गाॾी अॻे करे पियो। जीअं आयुसि ट्रेन खे ड्रेस हुई, हिकिड़े खे नवे हथियार हुयुसि। जीअं जो इन खे लाहे गाॾी में विधऊं त मां इन जे टुकड़ो पंधु कढ वियुमि त गाॾी काए भॼाए विया। इन खे खणी विया। मां चयुमि रते जी पुलिस आहे। असां इहो फ़ोन कयुमि भाउ ॾे ॿिए ॾे, मां चयुमि थाणे ॾे वञ। उहो थाणे ॾे वियो त चए इहो हिते न आहे। वरी ॿिए ॾे गुलाम शाह ॾे जांच कयासीं, उते बि चए न आहे। सखर ॾे जांच करायासीं, उते बि चए न आहे। हाली इहो ॻोल्हा कयूंसि था। अदा मसलो छा था सम्झो, छा आहे जो पुलिस या कोई बि हिनखे खणी वियो आहे? भाऊ इहो ई आहे, सुबुह जो इहो मां अॻिते निकिरी वियुमि, हे मुंहिंजे कढु हुया। हिननि इहो ई फ़ोन कयो त बाबा वहीद खे खणी विया। गोल्डन कलर में कार आहे, 4 ॼणा आहिनि, 2 ड्रेसनि सां आहिनि, 2 बिगर ड्रेस सां आहिनि। हिन खे जीअं स्टीयरिंग ते वेठो गाॾी स्टार्टिंग छंपा हणी लाहे कार में विधऊं। या गोल्डन कलर में कार हेॾे पोइ शिकारपुर ॾे मुंहुं ॾिनो आहे। काई दुश्मनी कोई केस? दुश्मनी वग़ैरह न, को केस बेस कुझु न अथसि। ड्राइवर माण्हू आहे, सुबुह जो वेंदो शाम जो मोटी ईंदो आहे। रते ते नादा शाह नंढड़ा बचड़ा अथसि, उहे रड़नसि था। सुबुह लाकूं वियासीं थाणे ते, DSP SHO चयो असां वटि आहे ई न। रते दरे में जांच कयासीं, असांखे ॿियो दग ई न आहे। असांजो गुज़ारिश आहे DIG IG साहिब खे त असांजो आज़ादु थिए। असां ग़रीब माण्हू, असांखे भला हाणे को अहिड़ो न आहे त को असांजो मसइलो हुयो। बसि इहा ई ॻाल्हि आहे। असां त परेशान ॻोल्हींदा वठूं था, किथे 10 पंध ई न मिलियो आहे। जीअं में आला अख़्तियारनि खां कहिड़ी अपील कंदव? अब असां इहा अपील कंदासीं, मुंहिंजा ॿिया पुट नंढा आहिनि, वॾो इहो आहे। घर में मासूम बच्चा रड़नसि था। सुबुह जो 8 बजे खयल आहे, कोई बि लापता थी वियो आहे। धप बि हिते न आहे। इन क़ुर लॻ मुंहिंजे पुटु ज़ाहिर कयो। इन क़ुर लॻ मुंहिंजो पुट खे आज़ादु कयो। इन क़ुर ते मां क़ुर ॾेखारियां थी, न ॾोह न सबबु पंहिंजी रोज़ी करे घर वेंदो हो। हाणे हिते सुबुह 8 बजे मुंहिंजे पुट खे लाहे विया आहिनि। बच्चा उते हट फैल अथसि, मां पाण हट फैल आहियां। इन क़ुर ते मां बीह बि नथी सघां। असां मुंहिंजे पुट खे आज़ादु कयो। इन क़ुर लॻ DSP SB जेके बि आयो, इन क़ुर ते मुंहिंजे पुट खे ज़ाहिर कयो, आज़ादु कयो।